एक्सपो सेंटर कराची में 14 माए कराची नुमाइश जी इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे तोड़े मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईंदड़ आम चूंडनि में पीपल्स पार्टी न रुगो सिंध पर पूरे मुल्क मां चूंडनि में सोभारी थींदी। संदसि चवण हो त हू कारकर्दगी जे बुनियाद ते अवाम वटि वेंदा। वॾे वज़ीर चयो त कुझु माण्हू अछो चिठो पधरो करे रहिया आहिनि त कुझु वरी धरणो हणी रहिया आहिनि, पर सूबाई हुकूमत जो जेको कमु आहे असां पंहिंजो कमु करे ॾेखारींदासीं। हमारा शहर अपनी पुरानी रोशनियाँ, अपनी पुरानी जो वाइब्रेंस थी कराची में, वो वापस आ रही है। वी ऑलमोस्ट देयर इंशाल्लाह ताला, उसमें हम कामयाब होंगे। सैयद मुराद अली शाह जो चवण हो त अवाम जे सहकार सां कराची जो सुनहरी दौर वापस आणींदासीं। संदसि चवण हो त अमन अमान जी सूरत हाल बेहतर थियण करे सरमाएदार अची रहिया आहिनि। हुन जो त सूबाई सरकार पाणी रिथा ते 95% ख़र्च बर्दाश्त करे चुकी आहे। वफ़ाक हिन वक़्त ताईं रुगो 10% रक़म ॾिनी आहे। संदसि चवण हो त कराची जे मसइलनि खां हू चङी रीति वाक़िफ़ आहे ऐं शहर में जारी मुख़्तलिफ़ रिथाऊं जल्द मुकमिल कयूं वेंदियूं। तकरीब दौरान वॾे वज़ीर जो चवण हो त कराची जी तरक्की पाकिस्तान जी तरक्की आहे, तंहिं करे शहर में अमन अमान बरक़रार रहण तमाम ज़रूरी आहे। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु शब्बीर लाशारी, सिंध न्यूज़, कराची।